समझो रमज़ान त तुंहिंजी छोरी मूंखे दागदार करे सॼे ॻोठ में मुंहुं खणी घुमण जहिड़ो न रांदो मूंखे पंहिंजी नियाणीअ खे हिन अज़ाब मां कढण बि चाहियो जावेद खान मारे छॾ जावेद खान मूंखे मारे छॾ पर ख़ुदा जी वास्ते मुंहिंजी नियाणीअ खे हिन ज़ुल्म मां आज़ाद कर तव्हां मुंहिंजे लाइ पाण अज़ाब पैदा कया आहिनि तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी खे मां ॻोठ वारनि लाइ इबरत न बणायो त मुंहिंजो नालो बि जाबिर खान आहे बाबा बाबा मुझे बचाओ बाबा मुझे बचाओ बाबा छॾ मुंहिंजी नियाणी खे बाबा तोखे पूरी पक्का है मामा की गोली लगी है जी अम्मा मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे बती सके तो जिंदा हो जे रहमान जी लाश के कुत्ता खाईंदा हूंदा अञा तूं चई थी तो जिंदा हूंदो खुदा जो को कहर किरंदो जाबिर खुदा जो कहर बस मारे छड़ पा मुके मारे छड़ हाने मां जिंदा रही छा कंदस हाणे तोखे अम्मा मथां गोली न हलाइणी मारणो थी त सभिनी खे मारे छॾे जेकॾहिं मूंखे पंहिंजी पीढ़ी ख़तम थियण जो ख़ौफ़ न हुजे हा ऐं तो जेतिरो पुट हुजे हा कसम ख़ुदा जो मुंहिंजा हथ तो मथां गोली हलाइण में ॾकनि न अरे हेने छोरा सापा जे सिर मतो सदको वञो नि भागा भाई हिते घर में बीठा हो अरे ता के चे तो दर जे बाहरो पियंदा कयो किथे वो जापू मो अची न वञे ऐं मूंखे कुट को ॾे अमा जे हिते ई तो भले ॿिए घर में छॾे ॾींदो अल्लाह मां कहिड़े ॾींहुं तो मो फाथस मुआ अरे सतुड़ियो किरी हां त हिन ॾींहं जे लाइ तोखे मां ॾिसां ई कोन अमा अमा इहो सतड़ियो छा आहे सतुड़ियो छा थींदो हेॾिया तो मां तोखे ॿुधायां त सतुड़ियो छा थींदो हेॾिया हेठि मुआ ने भागा कहां के जा तो बाहर वञी ॾिसां त कहां वञो नथा तूं अपने थर को बात तो हाणे हेॾे कर अमा क्या मारे दियो अरे मुखे दिखायो दिखा काने ना मां ठीक है लोग खतर अरे है नहीं भी दो वो नहीं मेरे तो हां वो बोले नहीं बुधा जो तुम आते हो यार वञो छोरा वञो खतर अरे ये क्यों सागे में गला डोकी को देखे बारे खाने वजू सा ये कूल सोची जापर कूल सोची मामड़ी अम्मा का जान बचाए नहीं सच्ची हां अरे खाने सामानी खड़िया तो मानी की डालो खड़ी जो जा हला तो पहले खाऊंगा भैया हां यो कम या त हिन जामुल जो आ या कहे मूंखे सिर्फ़ उन्हीं जो नालो ॿुधाए जंहिं तोसां मिली करे मुंहिंजी इज़त खे दागदार कयो जेकॾहिं मां उन्हीं खे ज़िंदा ज़मीन में दफ़न न कयो त मुंहिंजो नालो बि जाबिर न आहे ॿुधायो केरु हुआ मूंखे साबा वठी वई उन थूती सां मां अहिड़ी हालत कई उहा बि हिन घर में अचण खां मुड़े न थी
भेण खे इन घर में अचण छो ॾिनो? मां कम में हुयसि, मुंहिंजो एॾां ख्याल न रहियो। तूं कम में हुई, तूं पंहिंजूं अखियूं पूरे रखियूं, मूंखे बेवकूफ़ थी बणाए। नालो साहबा जो बदनाम आहे, घटि तूं बि नहीं। मूंखे पूरी पक आहे त तूं ई रानी जो दिमाग़ ख़राब करे हितां कढियो हूंदो। जेकॾहिं मूं इहो कमु कयो हूंदो त ख़ुदा मुंहिंजे भाउ खे कोन बख़्शींदो। तोखे अञा उम्मीद आहे त तुंहिंजो भाउ रहमान ज़िंदा हूंदो? उनजे लाश खे त हाणे कुत्ता ई खाई विया हूंदा। न न न, मुंहिंजो भाउ जेकॾहिं मूंखे नंढे वॾे जी इज़त करणु सेखारी आहे त अॼु इहे ॾींहुं ॾिसणा न पवंदा। हाणे हिन घर में वेही करे मातम कर, रो पंहिंजे हिन भाउ जे मौत ते। अञा बि शायदि ज़िंदगी में दुख ऐं सूर ॾिसणा आहिनि। चाची, ये दुख थोड़ा है जो ॿियनि दुखनि जे अचण जो इंतज़ार थी करी। तो खादिया घड़ी वाली मत बनी खाओ ना बड़ी मत बनी आका आज तो आका पैसे करे अरे ओके चल ना ना बाबा तो घड़ी वाली तो खादिया चल मैं गुरु जी को गया चल बाहर आई अरे ये सब दिया वो पर तुम पीड़ी के में पपुर न तई जापरी नहीं जापरी मां जापरी हां अरे कूड़ हणी था ता मूंखे घर में पजायो। तुम्हारे खोड़ा ने ना तो धक्का नहीं पेट मुखे आलू चर्ची का चढ़ल थी लगी ये न थे तो बड़ी हमलो थे मेरा अल्लाह तो बीहो तो सही बीहो बुआ माया खागा न मोन जे मकाम में न वरी जेरे जी जहान वाह लगे न मोन के मत जेड़े पजला सार करे छयो। कमदार वदा एडो मोत पर कने खाते साडी कोंदो नी हां हुकुम के कमदार वदा एडे भी थोंदे या एडी हाल वाल कर एडे न भी मारो के कम के रठो माय मत मालूम करे काम करे बेटो हुकुम के कमदार वदा ना छीना एडो बडो को कम कोने को आज रुपयो कोने को सफा मोला ही लगा पे हूं खबर बुकई और रुपयो री अंत दो छा ओ केड़ो कमा बाकी ओ तुजी ओ मोबाइल किथिया वा तो बैठक दे रखया है वहां और बैठक दे और शादी करे कमदार वदा कम कने किनी थी पवे इने के रुके हाथी की के रखया है वहां हल मोबाइल खंडे मुक कमा हल ला केड़ो कम टक्कर कर अच्छा हलो लगी यार मुखे दी ने हेलो मसा जो आवाज दे तू मुखे दे सादा सही ना उन्हें कहीं काने तो के हलो लगी भैया हेलो मसा हेलो
अरे तू माठ त कर पे जमींदार चुप कर हेलो आलियो आलियो माता आलियो ये क्या कर रहा है हाँ माता मां अरे नालो तो बुधाईस न नालो बुधा नालो ना ओ मां कमदार वीर मोहम्मद तुझो मां साथ मासा का ही क्या ये और ये याद क्यों थी माता आजकल बड़ा पक्का दिया हो न मासा है बाबा पक्का ये तो सा हाँ माता तुम्हारे हार नारी ये इट्टी पिट्टी सिखाई यको में तो यादी कौन तो करी न मासा है तू तो सा के हर वक्त याद आई माता ये सकड़ो याद करण पिट बराबर जे मिसाला न बेगर न मसालो न मिर्च थोड़ो कार के समझने हाँ यह गल क्या है मासा तो हुकुम कर यारा ने दिल में न के जाना न दिल में छोकर दस असल में गालिया ने थोड़ी मजबूरी थी भैया ताने करे तो के थोड़ी तकलीफ हो जा न तो मां तो का कमदारी या पैसा कोन तो गुरा मासा थे तकलीफ खां अल्लाह बचाईंदो मासा त भला अॼुकल्ह पैसनि जी अची घुरिज पई आहे ख़ैर त आहे काॾे कबा पैसा अरे हाणे नमूना छॾ माता ये इटियूं पिटियूं न कर करे पैसा तो न ॾियण बस मां तो बख्श कंदो पर यार हिन दफ़े बख्श कोन कंदो मां बेच कर कंदो मां वॾी खुर्चा हिन दफ़े ओ पिरी प्यार लाइ थोड़ी सुकड़ी वठणी उने ॿुधी तो न समझी वियुसि मासा त समझी वियुसि हा बो ॿुधा न कॾहिं मोकिली दे बाबा मां सुभाणे दीनुअ खे पैसा ॾेई मोकिलियां थो पैसा तोखे सुभाणे मिली वेंदा पर यारो ॿ कम कजां ॿ कम जी 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 मासा त हिकिड़ा त इहे रोकड़ा मोकिलिजां ऐं ॿिया त इन ॿुधड़ी खे ख़बर न पए पोइ रती सुकारे छॾे त मां सां ॾाढो कर छो वधाई मां अॻ में त कोन वठंदो हुअसि न पर हाणे पंहिंजी कमदारी जा पैसा थो वठां त इहा ॿुधड़ी रत सुकारे छॾे वाह मासा त वाह बादशाह आई कंहिंखे बि ख़बर न पवंदी कंहिंखे बि न भलाई मां सां तुंहिंजा कुर्ब मां इंतज़ार में हूंदुसि ठीक है खिलो जो क्या मेरी फोन मासा त जी फोन छा अदा मोबाइल से पियो ॻाल्हाए हा मासा तो छा पियो चवे तोखे जेके पैसा ॾिना हम उहे मासा त के कोन ॾिना ही छा मुंहिंजी त सिपियाणी अहिड़ी मायूं बताल करे छॾियूं जो सभु कुझु विसरी वियो चए पियो त पंहिंजी पिरी प्यारी लाइ के सुखड़ियूं वठणियूं आहिनि मिड़ई अदा जो मग़ज़ बि न सिपियाणी ख़राब कयो आहे उतां सुखड़ियूं वठंदो ऐं हीअ वरी हितां वठण वेंदी सुखड़ियूं हुन खां तव्हां ॿुधायो इहे भला थी सघे थो हा छो नथो थी सघे हा जेकॾहिं तव्हां चाहियो त ईअं थी सघे थो छा तव्हांजी दिलि रखण लाइ ईअं कनि हा सुगड़ मां सुभाणे ई मासा त 20-25 हज़ार ॾियारे थो मोकिलियां जॾहिं सुखड़ी वरितई न त पोइ पुछंदोमांसि ऐं पोइ अदीअ खे थो साण करे मां ॻोठ वेंदुसि ऐं अदीअ खे सम्झाईंदुसि त मासा त खां सुखड़ियूं वठे जेकॾहिं ईअं थिए थो न त अदा ॾाढो ख़ुशि थी वेंदो ऐं पंहिंजी पूरी ज़िंदगी इन ख़ुशी जे आधार ते गुज़ारींदो सुगड़ यकीन कर मासा त मूंखे ॾाढो प्यारो आहे उनजी ख़ुशीअ लाइ मां त लख लुटाए छॾियां पर अदीअ जे मथां मुंहिंजो घणो ज़ोर नथो हले जे अदीअ जे मथां घणो ज़ोर रखियो न त उहा हिन घर में मसइला पैदा कंदी इन करे मां मजबूर आहियां सिपियाणी जीअं हले थी उनखे उअं ई हलण ॾे पर बसि सिर्फ़ु एतिरी पारत करेसि त उहा अमा ऐं अदा जी दिलि न रंजाए अलाह भलाई कंदो तूं परेशान न थी मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि हा सुबुह जो मूंखे पैसा यादि ॾियारिजां त मोकिलणा आहिनि रब जी रज़ा अॻियां इंसान भला छा थो करे सघे ये रब जी रज़ा न आहे ये ज़ालिम जो ज़ुल्म आहे जंहिं मुंहिंजे भाउ खे जवानी जा ॾींहं बि ॾिसण कोन ॾिना वक्त खां अॻु में ई मारे छॾियो
चाची चाची मां का बची पियो हुजे। अम्मा बंदूकुनि जे मुंहं मां केरु बचो आहे? तूं पाण ॾिठो त मुंहिंजे भाउ खे गोली लॻी ऐं पाणीअ हवाले थी वियो। ज़ालिमनि लाश ॻोल्हण जी कई, उहो बि हथ न आयो। तूं अञा चईं थी त ज़िंदा हूंदो। मुंहिंजी दिलि खे इहे कूड़ा दिलासा छो पई ॾी? तुंहिंजो इहो हाल मूंखां ॾिठो नथो थिए। तुंहिंजो इहो ॾुख मूंखे रुआरे थो। इहो सॼो कुझु मुंहिंजे करे थियो आहे। मां पाण खे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि। राणी तूं पंहिंजो पाण ते इल्ज़ाम छो थी आणी? तूं ई रहमान त हिन ज़ुल्म जी जकी मां निकिरण पिया चाहियो, पर शायदि किस्मत तव्हांजो साथ न ॾिनो। मरण त मूंखे घुर्जे आहे। वक़्तु त मां पंहिंजो गुज़ारे चुकी आहियां। ईअं न आहे चाची, मूं नंढो वॾो ॾिसे हा त मेहराब जहिड़ा छो ज़िंदा आहिनि जेके हिन धरती ते बोझ आहिनि। अहिड़ी क़िस्मत अञा अलाए केतिरा ॾुख ॼाराईंदी। अल्लाह ते रख चाची। ॾिस मां बि त ज़िंदा आहियां न, इन उम्मीद ते त रहमान ज़िंदा हूंदो। बस मां मूंखे हाणे सुखनि जी लोड़ न आहे। दुआ कर त मां इन ई ॾुखनि में हली पवां। जंहिंजे सहारे जीअंदी हुयसि उहो त मूंखां अॻ में ई हली वियो। हाणे कंहिंजे सहारे जीअंदुसि? चाची अल्लाह तुंहिंजे सिर ॾांहुं ख़ैर करे। तोखे सहारो ॾियण जे लाइ अञा फराज़ जो आहे। हा मां अञा दिलि खे थोरो ॾढ अथव जो फराज़ आहे। न त मां त पाण खे उन ॾींहुं ज़हर पी मारे छॾिया। चई नी मां रहमान जी मौत जी ख़बर ॿुधी हुई। न ॼाण इहा क़िस्मत केतिरा ॾुख ॼारींदी। या मालिक मूंखे हाणे ओतिरा ई ॾुख ॾिजाए जेतिरी मूं में सह पहुजे। आंजा कब जनता क्यों वठी जो ने बुख ॾाढी लगी आ। मां अञा घर वेलो चारे थो अचां। मासा जी फोन अचे न त हुनखे चइजां त ओ सुमर जी जी कमदार वॾा आयो। वञी आयो काढी थो वञे। हल को मुत पर आजा भागो थो पर ऊंची ॻाल्हि ॿुध। आयो दादा रोकड़ा मोकिले रोकड़ा सम्झे न। ओ सुमर हेॾा ॾे भागो थो वञे। ॻाल्हि कर। हाल खान ही असांजे मथां ज़मींदार बत न कयो आहे जीअं। बस कर। हाल खान जे अॻियां वात थोड़ी वाछूं चीरे छंदो साईं। असांजो ॾोह त ॿुधा न। इन बेवकूफ़ तव्हांजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। इन जे करे तव्हांजे दिमाग़ जी हवा कढणी पवंदी। हवा असांजे दिमाग़ में न पर तुंहिंजे दिमाग़ में भरिजी वई आहे लाल खान। तूं मुंहिंजे साम्हूं थो थी मुंहिंजे लाल खान जे साम्हूं थो थी। तुंहिंजी हेतिरी जुरत थी आहे हाणे तूं एतिरो ठाहूको थी वई। लाल खान उठनि खे बि जोराबा पाराए छॾिया। तूं वरी अड़े छाई तव्हां टिनिनि खे ॾिसां थो मां। लाल खान इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। इहा शिकायत असां ॾे सदा ज़रूरु कंदासीं। ओ ही वाछड़ी शिकायत कंदो। वरी ते छा थियो? हल फट घस कर। ॿुधा जो पंहिंजे रेस नवाब खान खे ये तव्हांजे करे रेस नवाब खान मूंखां कमदारी खसी न त पोइ हिते तव्हां बि कोन रही सघंदो। न वरी रेस नवाब खान ॾिसां त पोइ ज़मीनूं केतिरो आबाद करे। लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया। तव्हां वरी छा आहियो? ॿुधा जोसि। रहमान जो कम तमाम थी। हाणे सोचां थो त शेर जो कम तमाम थिए त जीअं सालू ऐं शरीफ जी मुंहिंजे पेरनि में किरंदो। रहमान तो यो अनाड़ी शेर बार न है वडी रिप है रिप
उनखे ख़त्म करण मामूली ॻाल्हि न आहे जाबिर खान। जाबिर अॻियां उठनि बि पंहिंजा गोॾा खोले छॾिया त पोइ शेर जी कहिड़ी मजाल आहे। असां घटि कोशिश न आहे कई जाबिर खान, पोइ बि शेर वारनि खे झुकाए न सघिया आहियूं। जेको मुंहिंजे साम्हूं झुकी नथो सघे उनखे मां पंहिंजे साम्हूं बर्दाश्त बि नथो करे सघां। इन करे चवां थो त हाणे शेर जो बिलो कयो। मां नथो चाहियां त शेर नाले मथे जो सूर मुंहिंजे सिर में रहे। खत्म थी वेंदो इहो तव्हांजे मथे जो सूर। इहो सूर असां ख़त्म कंदासीं। इहो ज़हन में रहे दाद त तव्हांखे वार करण जो सिर्फ़ हिकिड़ो ई मौक़ो मिलंदो। जेकॾहिं उन वार में तव्हां शेर खे ख़त्म करण में कामयाब वियो त ठीकु आहे, न त पोइ तव्हां पंहिंजे सिरनि जो आसरो ठाहे छॾिजो। एतिरी शेर में थूम ई न आहे असांखे ख़त्म करे सघे। इन्ही ग़लतफ़हमी में न रहिजांइ वादल त शेर कुझु नथो करे सघे। शेर जो ऐं मुंहिंजो रत साॻियो आहे। जेकॾहिं मां सिद्धी आहियां त छा शेर ॿिए काई ख़ानदान जी पैदाश आहे जो हू मुड़ी वेंदो? शेर मुंहिंजे करे सिर्फ़ ख़ामोश आहे, ॾिनल न आहे। मथां वाइड़ा थी उन में हथ विझो त भंग लाए छॾे। दुआ खपे जाबिर खान, एतिरी मोहलत शेरनि खे कान मिलंदी जो मोटी अची असां मथां उलर कनि। ॿुधो न अथई जाबिर खान, 100 धक सोनार जा 1 धक लोहार जो। मूंखे ख़ौफ़ आहे त लोहार वारो धक शेर जे तरफ़ां तव्हांखे न लॻे। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। शेर मथां जॾहिं बि तव्हां वार कयो चारे गॾिजी करे कयो। हिकु ॿिनि जी चाह न आहे। शेर खे जॾहिं अकेलो ॾिसो तॾहिं। बाक़ी शरीफ़ ऐं सालू जेकॾहिं गॾु हुजनिसि त तव्हां पासीरा थी वञो। हू पाण त पादर खाई सघनि था, पर कंहिं शेर मथां आङुर बि सिधी कई उहे ॿई ॿाहिरि बाहि में टपो ॾींदे बि देरि न कंदा। इहो कमु तव्हांखे होशियारी सां कंदो। तव्हांखे ॿिए वार जी मोहलत न मिलंदी। तो गोरी जेको मिली रनन वारी चाल खेॾी आहे न उन में कमु न थींदो। जैसे ताईं सिधी रांदि सोटे जी न थींदी तैसे ताईं सोट नवाब जे मथे ते जूं कान जुरंदी। हारिन खे पादर हणण सां नवाब मथां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? न वक़्त जेके नवाब जा हारी आहिनि उहे नवाब खान जा चमचा आहिनि। जॾहिं इहे पादरनि जे खोप खां ज़मीन छॾे वेंदा न पोइ असां पंहिंजा मनपसंद हारी बीहारे सघंदासीं। इन मक़सद त हींअर नवाब खे हिकु हथ सां फुरंदा पोइ ॿिनी हथ सां फुरींदासीं। जेकर तुंहिंजे इन चकर में नवाब हारिन खे न हटायो ऐं तोखां कमदारी खसे वतई त पोइ छा सोचियो अथई? ॻोठ में तूं पंहिंजी न खई खे बरक़रार रखी सघंदे? छा मूंखां कमदारी खसे सोट नवाब इन ज़मीन खे आबाद कंदो कि इन पकड़ फसल खे बाहि न ॾेई छॾियो त मुंहिंजो नालो बि लाल खान आहे। जेकर कुर्ब में कमु थी वञे त पाण में मसला पैदा छो थो करी? कमु कुर्ब में थिए हुनजे आसरे वेंदे वेंदे घणो वक़्तु गुज़री वियो आहे। ना वॾा सॾु करे सौट बि रिश्तो कोन ॾींदई। जॾहिं तूं मुंहिंजी घुर कंदे न तॾहिं वञी सौट जी नियत जी ख़बर पइजी वेंदी। हा लाल खान, जेकर मुंहिंजी सलाह वठी हिकु चकर शहर वञी रिश्ते जी घुर कर। जवाब मिलई त पोइ जीअं वणे तीअं कजां, असां तोखे कोन रोकींदासीं। ठीकु आहे, इहा ॻाल्हि आहे त मां सुभाणे शहर निकिरी वञा थो। ख़ुदा कंदो सोट मञी वठंदो, न त पोइ लाल खान जा ॿारनि